नौशरो फिरोज डिस्ट्रिक्ट रिपोर्टर एम हसन सुमरो बिरासी टी बरसांगोर सैद मलूक शाह जे रहवासिन गोठाणन सैद मजहर शाह सैद शबीर शाह खादिम नायत सदोरो नायत ऐं ॿियनि जी अॻवाणी में बिरासी टी पुलिस जी मुबैना ज़ादतनि ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कंदे मीडिया खे ॿुधायो त 25 ॾींहं अॻु बिरासी टी पुलिस जे अटालन 10 खां वधीक गाॾियुनि में सवार एसएचओ बशीर चांडियो एसएचओ असद नबी कशी राहिब कलोड़ो अज़ीम मल्ला अब्दुल जब्बार मंगी ऐं ॿियनि जी अॻवाणी में शहीद एहलकार राफेल जलबानी जे क़तल केस जो जवाज़ ॼाणाए असांजे घरनि मथां चढ़ाई करे चादर चौदीवारी जो तक़दुस पामाल करे असांजो घरू सामान रोक रक़म बकरियूं मोटरसाइकिल काहे विया बाद में घरनि खे ढाहे पट कयो असां बाअसर मार्फत चइनि नौजवाननि खे पुलिस हवाले कयो पुलिस रिश्वत तलब न कई न ॾियण ते नौजवान अमजद शाह खे झड़तू मुक़ाबले में गोलियूं हणी मारे छॾियो जॾहिं त 3 नौजवाननि सईद नाइज सनाउल्ला नाइज ऐं शुएब नाइज खे हाफ फ्राई करे छॾियो जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। हिननि ॿुधायो त असांजे नौजवाननि ते को बि केस न हो उन जे बावजूद बिरासी टी पुलिस अदालत खां मथां क़तल कयो आहे। हिननि आला अख़्तियारनि चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट इंसानी हक़नि जे तंज़ीमनि ऐं ॿियनि आला इदारनि खां इंसाफ़ जो मुतालबो कंदे चयो ॼाणायल एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो आहे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। पुलिस गर्दी पुलिस गर्दी पुलिस गर्दी शहीद अमजद शाह जो शहीद अमजद शाह जो शहीद अमजद शाह जो पुलिस गर्दी पुलिस गर्दी पुलिस गर्दी शहीद अमजद शाह जो।